नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी एयरलाइन PIE जे ख़दशे ते पायलटनि लाइ कर्तीना जो वक़्तु घटि करे 48 कलाक कयो वियो आहे। PIE जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर इरशाद मलिक सभिनी फ़िज़ाई अमले खे हिन होटल में 48 कलाक लाइ कर्तीना करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। PIE जे चीफ पायलट स्कैंडर इंस्पेक्शन कैप्टन कलीम चंगदाणी नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जंहिं तहत कोरोना जे तशख़ीस थियण ते कैप्टन ऐं केबिन अमले खे लाहौर, कराची, रावलपिंडी, सियालकोट, मुल्तान, पेशावर, कोयटिया जे CMH अस्पताल में मुंतकिल कयो वियो। नोटिफिकेशन मूजिब सभिनी पैनल वारे होटलनि में सिहत खाते खां मंज़ूर करे अलहदा कमरा मुख़्तसर कया विया आहिनि। वाज़े रहे त बैनुल अक़वामी उॾाम खां वापसि ते पहिरियों अमले खे हिकु हफ़्ते लाइ कर्तीना जूं हिदायतूं हुयूं, जंहिं ते PIE जो अमलो केतिरनि ई हफ़्तनि लाइ उॾामनि लाइ मैसर न पई थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।